लोक सहायता के एहतमाम हेठ मुल्क की सब खां वॾी मैराथन लोक सहायता होपरन 2025 सुभाणे सखर ऐं खैरपुर में मुनक़िद कई पई वञे, जंहिंजा इंतजाम मुकमल कया विया आहिनि। लोक सहायता मैराथन वर्ल्ड एथलेटिक्स खां तस्दीक थियल ऐं रजिस्टर्ड आहे, जंहिंसां पाकिस्तान खे आलमी मैराथन नक्शे ते अहम सुञाणप हासिल थी आहे। सुभाणे थींदड़ इवेंट में पाकिस्तान जे तक़रीबन हर ज़िले मां एथलीट शिरकत करे रहिया आहिनि, जॾहिं त कीनिया, युगांडा, इटली, बर्तानिया, जापान, मराकश ऐं एथोपिया समेत केतिरनि ई मुल्कनि जा रांदीगर पिणु सखर पहुची विया आहिनि। मैराथन जे इंतजामिया उन ते फ़खुर जो इज़हार कंदे चयो आहे त इन मैराथन जो मक़सदु रुॻो रांदियुनि खे हथी ॾियणु न पर इतिहाद, अमन ऐं हम आहंगी जो पैगाम दुनिया ताईं पहुचाइणु आहे। दौड़ दौरान सिंध जे शहरनि सखर ऐं खैरपुर जी शाहूकार सखाफ़त, रिवायतनि ऐं महिमान नवाज़ी खे क़ौमी तौर आलमी महिमाननि आॾो निमाया तौर पेश कयो वेंदो। लोक सहायता जे सरबराह डीआईजी पीर मोहम्मद शाद चवण आहे त हॉपरन 2025 सेहतमंद ऐं महफ़ूज़ पाकिस्तान लाइ हिकु अहम क़दम आहे, जेको सियाहत जी वाध इलाइक़े में इतमाद पैदा करण ऐं सीड़पकारनि खे मुतवजा करण में अहम किरदार अदा कंदो। इन मैराथन वसीले सिंध खे क़ौमी ऐं आलमी सतह ते मुतारिफ़ कराइण सां गॾु इलाइक़े जे माण्हुनि लाइ तरक़ी, मौक़नि ऐं रोशन मुस्तक़बिल जा नवां दर खोलण जी उमीद ज़ाहिर कई वई आहे।